अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सेट दुलाब सां गॾोगॾु दोस्तो ॿिनि ड्रामनि जी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधाईंदासीं। अचण वारा एपिसोड आख़िर ज़बरदस्त थियण वारा आहिनि। या मिड़ई हाणे ड्रामो वञी दुलाब बचो आहे ऐं हाणे वधि में वधि 3 एपिसोड बचा आहिनि। आख़िर इन्हनि 3 एपिसोड में कहाणी छा ॾेखारी वेंदी दुलाब ड्रामे जी, इन ते अॼु नज़रसानी कंदासीं ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं शाहिद खुश व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा ऐं लाइक कंदा, शेयर कंदा, छो त ही पुराणो चैनल आहे, लगातार तव्हांखे अपडेट्स ॾेई रहियो आहे हर ड्रामे जी बर वक़्तु। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल दुलाब जा हाणे 3 एपिसोड जेका बचा आहिनि, इन्हनि में हिकिड़ो जहिड़ो वरी ॾेखारियो वेंदो राज़न मुराद वारनि जो, इन्हनि जी छिका वरी ॾेखारी वेंदी ऐं इन 3 एपिसोड में जेका आख़िरी 10 एपिसोड अची बचंदा पोइ उन में ठा जो ॻाल्हियूं स्टार्ट थी वेंदियूं। हाणे इन 3 एपिसोड में मंसूर खान जेको आहे न फ़िलहालु जेल में ई रहंदो। 3 एपिसोड खां पहिरियों यानी 80-90 जे एपिसोड जे विच में पोइ हू रिहा थी ईंदो। अहिड़े हिसाब सां पोइ ही आहिस्ता आहिस्ता धुरियूं ठाहिण जूं ॻाल्हियूं कंदियूं ऐं हिननि खे ख़बर पइजी वेंदी मकर फ़रेब शाहनवाज़ खान जो हुयो, मंसूर खान जो न हुयो। राज़न ऐं मुराद वारनि खे यकीन अची वेंदो। पोइ ही ॿई धुरियूं ठही वेंदियूं ऐं सेट थी वेंदियूं। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे बि आल ते कंदा, सुठा कमेंट कंदा।